जीए लतीफ़ जय जरवारी नौ न्यापो प्रोग्राम सां मां बीना श्रृंगी आवाज़ जी ख़िदमत में हाज़ुर आहियां। अमर शहीद भगत कंवरराम जी शहीदी ॾींहं ते सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चर ऐं लिटरेरी तंजीम मारवी ऐं सिंधी एकेडमी दिल्ली जे क़ौमी सेमिनार जे मौक़े ते पेश कयल मकाला अव्हां सां वंडे रहिया आहियूं। अॼु नौ न्यापो में डॉक्टर प्रोफेसर रवि टेकचंदाणीअ तरफ़ां सदा हयात तीर्थ बसंत तरफ़ां लिखियल साहित्य एकेडमी जे इनाम याफ़्ता कंवरराम ते लिखियल किताब ते मकालो पेश करे रहिया आहियूं। डॉक्टर रवि प्रकाश टेकचंदानी मंच ते हाज़िर असांजे समाज जा प्रसिद्ध संत साजी ऐं हिन अंगण में हाज़िर तव्हां सभई साथियो, अदी वीना पंहिंजे मकाले के पेश कंदे हिकिड़ी ॻाल्हि वाज़ह कई त रवीअ खे ही कंवर किताब ते जेको तीर्थ पसंद जो आहे उन ते पंहिंजो मकालो पेश करणो आहे। त इहा मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे त उन कंवर किताब ते कुझु चंद अल्फाज़ तव्हां सभिनी जे साम्हूं रखां। परम पूजनीय संत कंवरराम साहब जे चरणनि में, साईं चालूराम साहब जे चरणनि में ऐं पंहिंजे गुरु साईं जेटले साहब जे चरणनि में ही मकालो अर्पिया थो पियो। ये मुंहिंजी समर्पण जी भावना आहे। गुरु जेटले साहब जो जन्म ॾींहुं 7 तारीख़ 2 अवल उहो थियो आहे। 1930 में जन्म ऐं हीअ तारीख़ तव्हां ॾिसो त 2000। साथियों, मुंहिंजे इन मकाले जो उनवान आहे तीर्थ बसंत जी नज़र में कंवर जो जीवन, हीणनि जो हमराह कंवर। हिन सेमिनार जो उनवान आहे, शीर्षक आहे ऐं उन्ही जे पेरीफेरी में उन्ही सां गॾोगॾु असांजे ॿिनि साथियुनि, ॿिनि विद्वाननि पंहिंजा वीचार रखिया। समूरी काइनात में चिमकदड़ सिज चंड तारे या कंहिं ख़ासि नक्षत्र या निज़ारे खे ॾिसी जॾहिं को लेखक जे हृदय में उमंग उत्साह जोश जी लहर दौड़ंदी आहे त इज़हार जी भावना चुस्त थी वेंदी आहे ऐं सिरजण जी कुवत वधी वेंदी आहे। नतीजतन कैश ख़ासि ऐं आला दर्जे जी रचना जो जन्म थियो। सिंधी अदबी आसमान में सन 1957 में अहिड़ो ई हिकु ख़ासि नज़ारो नज़र आयो जॾहिं सिंधी ॿोलीअ जे बहितरीन लेखक आला अदीब तीर्थ वेड़ोमल बसंत कंवर नाले आला दर्जे जी रचना खे जनम ॾिनो। हिन रचना जो सिरजर करण लाइ निमाणे अदीब तीर्थ बसंत खे पूरा सारा 17 साल नींव निचोड़नो पियो, पाण पतोड़नो पियो, तॾहिं वञी करे उहो देवनागरी उल्थो जेको ही किताब मुंहिंजे हथ में आहे, ही किताब हिन जी रचना 17 साल हिन किताब खे पूरो। सिंधीअ जे सिरमौर सूफ़ी संत शाह लतीफ़ साईं चयो आहे, उन लिखियो आहे, निहाईअ खां नींहुं सिख मुंहिंजा सुपरी, निहाईअ खां नींहुं सिख मुंहिंजा सुपरी, सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाफ़ न निकिरे। इहा जेकी गंभीरता आहे, जेकी ऊन्हाई आहे, उन भावना जो ज़िक्र हिन में नज़र अचे थो पियो। मतिलबु त कंहिं बि रचना जो जॾहिं जनम सवलो न थींदो आहे, निहाईअ खां नींहुं करण जो ॾांहुं सिखणो पवंदो आहे, पाण खे पचाइणो पवंदो आहे, अभ्यास करणो पवंदो आहे, तॾहिं वञी कंहिं ख़ासि रचना जो जनम थींदो आहे। सन 1939 में भगत साईं कंवरराम साहब जी शहादत खां 8 साल पोइ सन 1947 में भारत देश जा टुकड़ा टुकड़ा थी विया। भारत देश खे आज़ादी त मिली, पर टुटल भगल टुकड़नि में असांजो सुहारो सिंध देश समूरो नए मुल्क पाकिस्तान में समाइजी वियो। सिंधी हिंदुनि खे अबाणा अछा छॾे भारत जे ॿियनि सूबनि में अची रहणो पियो, वसणो पियो। लेखकनि खे लिखण लाइ विषय घटनाऊं त अनेक मिलिया, मौज़ू त अनेक मिलिया, पर अटे लटे अझे जे लुटजी वञण जे अघ ते, उन जी क़ीमत ते उन्हनि खे इहे मौज़ू मिलिया। आज़ाद भारत में तीर्थ बसंत खे बि सन 1947 खां पोइ जा 8-10 साल थाईंको थियण में लॻी विया। पोइ मौक़ो मिलियुनि पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में कुझु लिखण जो मौक़ो हथ ईंदे ई अजमेर में रही सभ खां अवल सिंधियुनि जे शान
मशहूर संत भगत ऐं शहीद कंवर जी जीवनी लिखी सन 1957 में छपाए पधरी कयाऊं, जंहिं ते खेनि 1959 में भारत सरकार जे अदबी इदारे मरकज़ी साहित्य अकेडमी नई दिल्ली तरफ़ां संदन इनाम अता थियो। सिंधी साहित्य जे ते इहो साहित्य अकादमी जो पहिरियों इनाम हो। इहा हिकु तवारीख़ी घटना हुई। सन 1954 में आज़ाद भारत के पहिरें प्रधानमंत्री श्री जवाहरलाल नेहरू जी अयामकारीअ में भारत सरकार साहित्य अकेडमी में सिंधी भाषा के भी शामिल कयो वियो ऐं जॾहिं तीर्थ बसंत पारां लिखियल किताब कंवर के पहिरियों इनाम मिलियो त सॼे सिंधी समाज में ख़ुशी जी लहर दौड़ी। हिन इहा ॻाल्हि वाज़ह करणु ज़रूरी समझा थो त देश जे विरहाङे खां पोइ भारत में संत कंवरराम साहिब के जीवन ऐं कार्य ते जेको अरबी सिंधी अखरनि में मौजूद। हिन किताब सां अॻु संत कंवरराम बाबति भारत देश जी आज़ादीअ खां पहिरीं सन 1941 में भाई रूड़ाराम साहब जेके संत सतरामदास साहब जा भाइटिया हुआ, साईं रूड़ाराम साहब जे हुकुम सां श्री श्यामदास दोलूराम कराचीअ मां ही किताब छपारायो। श्री श्यामदास कराचीअ जे सदर पोस्ट ऑफिस में क्लार्क जे उहदे ते कमु कंदो हो। ही किताब क्राउन साइज में 510 सुफ़्हनि में शाया थियो हो। तीर्थ बसंत जे किताब कंवर जेको 1957 में शाया थियो खां पोइ 1964 में तुलसीदास तलरेजा कंवरराम ते किताब लिखियो जेको 129 सुफ़्हनि जो हो। हिते इहा ॻाल्हि वाज़ह करणु ठीकु थींदी त रामचरित मानस जो पहिरियों सिंधी में जेको अनुवाद ॿियनि बि कयो पर पूरो बहितरीन अनुवाद हिन तुलसीदास तलरेजा साहब पाण उहो कयो, उहो बि हासिलु आहे। सन 1977 में इन किताबनि जे आधार ते ॿई किताब जेके मां हींअर जंहिंजो ज़िक्र कयो पंहिंजे शोध कार्य के आधार ते प्रोफेसर कन्हैयालाल तलरेजा लगभग 600 सुफ़्हनि जो 550-600 सुफ़्हनि जो एक आला दर्जे जो किताब छपारायो। उहो अॼु भी सिंधी में ऐं हिंदी में उहो हासिल है। इन खां सवाइ अनेक ॿिया किताब पिण शाया थिया जिनजो ज़िक्र हिते कयो वियो आहे। उन में उन जी सूचना में मां नथो वञां। तीर्थ वेणुमल बसंत पारां लिखियल किताब कंवर हेल ताईं सिंधी भाषा जी 2 लिपियुनि अरबी सिंधी अखरनि में ऐं देवनागरी सिंधी अखरनि में छपजी ज़ाहिर थी चुको आहे। अरबी अखरनि में पहिरियों छापो 26 जनवरी सन 1957 में अजमेर के हरि सुंदर रूपचंद पारां सरस्वती साहित्य घर में छपायो वियो हो। इन क्राउन साइज जे किताब में कुल 316 सुफ़्हा आहिनि। इन किताब के छपाइण में माली मदद सिंध के ठारू शाह के दीवान आसन दास आडवाणी जे अजमेर में रहंदड़ वडे पुट जेसाराम वटा मिली, जै सबब ही किताब रुगो 2 रुपयनि में पाठकन के दिनो वियो। इन किताब के प्रकाशक की हैसियत में हरि सुंदर लिखियो आहे, आई कोट, ही किताब बेदार मगज़ ए जिंदा दिल साहित्यकार तीर्थ बसंत खास जज्बात जे असर हेठ लिखियो आहे। शुरुआत में तो मुझी बेनती कबूल की न कई हुई, पर कुछ ॾींहनि बैद खेस कुछ प्रेरणा अनुभवी प्रेरणा हासिल थी। पोइ जाई लिखण शुरू कयाई ताई धर्म ऐं फ़िलसूफ़ीअ जे अनेक मसइलनि ते रोशनी विझी सच जे कांखियुनि खे क़ीमती तोहफ़ो ॾिनो अथसि। इन लाइ असीं तहे दिल शुक्रगुज़ार आहियूं। अनकोट। अहिड़नि वीचारनि खे अॻियां वधाईंदे हिन किताब जो आजमाणो मुहाग लिखंदे प्रोफेसर लाल सिंह हजारी सिंह अजवाणी लिखियो आहे, जिन जो मशहूर किताब है हिस्ट्री ऑफ सिंधी लिटरेचर। वो सिंधी में हिंदी में भी वो अवेलेबल है। उहे लिखनि था पिया, आई कोट, तीर्थ बसंत जी का अॻे जन्म में चङी कमाई कयल आहे जो शहीद कंवर संत कंवर जे जीवन ऐं भगतीअ ते कलम हलाइण जो शर्फ मिलियो अथसि। तीर्थ बसंत जो कंवर सिंधी ॿोलीअ जो उहो ग्रंथ आहे जंहिंखे पढ़ी मन खे मौज अचे थी ऐं साधन जी सोहबत बि नसीब थिए थी पई। कंवर जी शिकिल ऐं शबीह बीहक ऐं तेज़ नम्रता ऐं कशिश जो चिट चिटींदे साईं जन लिखनि था पिया, ऐं तंहिंखां बि वधीक कंवर जी मृत्यु ऐं अर्थीअ जो दिलसोज़ दास्तान सुणाईंदे तीर्थ बसंत नसुर मां ॼण की नज़्म जो कमु वरितो आहे। तीर्थ बसंत साहित्य जे चीदड़ टुकरनि मां साहित्य जगत जे चीदड़ टुकरनि मां लिखियो वेंदो
तंहिंमें ज़रूर भी शक कोन आहे। अनको सच आहे त तीर्थ पसंद पारां लिखियल किताब कंवर में भगत कंवरराम साहिब जे जन्म खां वठी देवस्थान प्रस्थान ताईं जी कथा 11 बाबनि में सिलसिलेवार तरतीबवार सुहिणे नमूने पेश कई वई आहे। हिते थोरे में मां हिन किताब जे अलॻि अलॻि बाबनि में ॾिनल मवाद जो बयानु पेश कयां थो पियो। थोरे में पहिरें बाब जो उनवान आहे जनम साखी। तीर्थ साहिब हिन बाब जी शुरूआत शाह जे हिन बैत सां कई आहे। मूंसे ॾिठा माए जिन ॾिठो पिरीअ खे, मूंसे ॾिठा माए जिन ॾिठो पिरीअ खे, करे सघां न काए तिने संधी ॻाल्हड़ी। हिन बाब में सिंध जे सकाफ़ती यानी सांस्कृतिक माहौल जो बयानु कंदे तीर्थ बसंत लिखियो आहे त लाखीणे लुकमान में सावण जे मुंद धारे चालीहो लॻंदो हो। राजा वीर जी जोत जगाईंदे सतोरी भगत ऐं माई चेतुल बाईअ में अहिड़ो को मक़नातीसी असर हो जो हर साल उन्हीअ मौक़े ते 40 रातियूं सॼी सिंध जा भगत ऐं नाचू अची वारे वारे सां छेर छिमकाईंदा हुआ। हिते इहा ॻाल्हि वाज़ह करणु चाहियां थो। मारूई जा बानीकार उनजी अधी असांजी वीना ऐं उनजी हिते सहेलियूं हिते आहिनि। सिंधी समाज में जेके संत आहिनि, पुरुष संत न, ज़ालूं, उन्हनि जे मथां तव्हांजो हिकिड़ो कमु थियणु खपे। कॾहिं खां उन्हनि ज़ालुनि जी जेके संत प्रवृत्ति में उन्हनि पंहिंजो जीवन लॻाए छॾियो, इहे ॿ नाला हिते खया आहिनि। हमेशह पुछो वेंदो आहे त सिंधी औरतुनि केतिरो पाण मोकिलियो आहे, त इहो हिकिड़ो जेकॾहिं तव्हां कमु करे सघो, इन ते जाखोड़ जी रिसर्च जी ज़रूरत आहे त इहो समाज खे हिकिड़ो वॾो इहो तव्हां कमु ॾेई करे ॾेखारे सघो। भर में भाई गुरपत साहिब जी समाधीअ ते पिणु ऐं हीअ हिते रेफरेंस मिले थो पियो। वॾी ॻाल्हि आहे कि हिते इहो रेफरेंस मिले थो पियो त भर में भाई गुरपत साहिब जी समाधीअ ते पिणु शिवरात्रीअ ऐं वैसाखीअ ते 3 ॾींहं मेलो लॻंदो हो, जिते जोधपुरी गवैया ऐं कथक नाचू कृष्ण पद ॻाईंदा ऐं ठुमरी ख्वा धनासरी जा तिरकाल लॻाईंदा हुआ। चालीहे ते जेके भगत ईंदा हुआ, तिन में कंवर भी वारो वठंदो हो। सिंध में अहिड़ो नर नारी ॿार ॿुढो कोन हो जंहिं कंवर जो नालो न ॿुधो हुजे। नालो त छा, पर अहिड़ो कमबख्त को छिटो न बंदो जंहिं संदसि मुख मां मधुर आलाप न ॿुधो हुजे। मूं यानी ते तीर्थ बसंत पाण चवे थो पियो, मूं जंहिं संदसि मुख मां मधुर आलाप न ॿुधो हुजे। मूं चए थो पियो तीर्थ बसंत पाण, मूं खेसि पालक अवस्था में ॿुधो, संदसि गूंज आलाप संदसि गूंग छा चवां, अस गैबी आवाज़ पियो ॿुधा, लोलिया तू लोली ॾेवा लालनू, लोलिया तू लोली ॾेवा लालनू। अहिड़े सुरीले भाव सां भरियल लोली ॼण छो मां वहंदड़ गंगा, ताज़ी शीतल वहंदड़ ऋतु जी हीर, कोयल जे इश्तियाक वारी अहंग ऐं मिठड़े पाबो जा हृदय में उपकार उत्पन्न करे, सा अॻु न ॿुधी हुयमि न पोइ ॿुधी अथमि। ही कंवर लाइ उन्हनि जी किताब में लिखे थो पियो असांजो लेखक महोदय। तीर्थ साहिब अॻियां लिखे थो, कंवर हिकु ॻोठाणो हो जो ज़ाती मणिया सबबु हर दिल अज़ीज़ पड़े। कंवर जो पिता जरवार कोठ जो भाई ताराचंद मिस्किन वाणियो हो। माता जो नालो तीर्थबाई हो। संत भाई खोताराम जी आसीस सां कंवर जो जन्म थियो। हिन बाब में कंवर जो बालपुण, तालीम, वर्त की किरत, पनीअ जो बयान, गीत भजन ॻाइण जी विद्या, संतनि जी आसीस, कोहर विकणण जी घटना वग़ैरह जो चिटे नमूने बयान कयो वियो आहे। ॿिए बाब जो सिरो आहे स्वामी सतराम दास। हिन बाब जी शुरूआत लेखक हिन बैत सां कई आहे। माण्हू मिड़ई न सुहिणा, पखी मिड़ई न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे तोए बहार जी। हिन बाब में कंवर खे वचन अनुसार माता पिता द्वारा गुरु जे चरणनि में अर्पण करण जी जेकी घटना आहे उनजो ज़िक्र आहे। कंवर पारां गुरुअ जी सेवा करणु, श्रद्धा ऐं भक्ति भावना जो इज़हार करणु, आचार विचार व्यवहार सिखणु, ज्ञान पिराइणु, स्वार्थ खे त्यागे ॾियणु, गुरुअ जी आसीस सां गुरुवाणी, सूफ़ियुनि जा कलाम, दरवेश जी रहणी कहणी जो ज्ञान पिराइणु वग़ैरह मौज़ू जो ज़िक्र हिन बाब में कयो वियो आहे। हिन बाब में सिंधी हिंदुअनि
जे अक़ीदे ऐं ईमान जो भी मुख़्तसर बयान कयो वियो आहे। संस्कृत जा वैदिक मंत्र, यज्ञ, हवन, सनातन धर्म, नानक पंथ, दरिया पंथ, उदासी पंथ जे बारे में भी इशारो हिन बाबे में मिले थो, जो जेकॾहिं तव्हांखे वधीक पढ़णो हुजे। हे बाबा जो सिरो आहे किशोर अवस्था। हिन बाबा जी शुरुआत हेठें बैत सां कई वई आहे। गोविंद दोनों खड़े काके लागू पांव, बलिहारी गुरु आपने जिन गोविंद दियो बताए। इन बाब में लेखक लिखे तो भगती मार्गियुनि जो जीवन रहस्य समझण लाइ अनुभूति अख में अंदर उजालो खपे, जेको अत्यंत श्रद्धा भाव सां पैदा थींदो आहे। कंवर में इहो गुण हो। प्राचीन मत जो सिद्धांत आहे त गुरुअ बिना गत कोन्हे। इन अंडरलाइन कया तो गुरुअ बिना गत कोन्हे। कंवर खुश नसीब हो जो पंहिंजे गुरु जी आसीस पाए गोविंद खे सुञाता। कंवर पिताफीअ जे दरबार में उथी वेठी आयरे जी टहल उस्ताद जी शेवा कंदो हो। भाई हासाराम खेस गुरबाणी खां गायन विद्या में पाड़े भड़ कयो ऐं पर कंवर जो सचो उस्ताद हुयो स्वामी सतराम दास। कंवर जे किशोर अवस्था जी घटना आहे। हिकु दफ़े सनानु करण बैदि, तव्हां सभिनी खे ख़बर आहे इहा घटना, त करण बैदि अंगोछे सां पंहिंजा नरम सफ़ेद सुडोल पेरनि खे महिटियो पियो। इहा मामूली ॻाल्हि हुई। ओचितो गुरु संत सतराम दास जी निगाह वञी उन महट ते पई ऐं उमालक चई ॾिनई, कंवर इहे पेर पियो महिटे, सफ़ाई त चङी घणी, सफ़ाई करणु त चङी सुठी ॻाल्हि आहे, पर तूं शायदि पंहिंजे सूंहं ते माण्हू मोहित करणु थो चाहीं। कंवर जे दिलि में इहे लफ़्ज़ चुभी विया। उन वेल खां पोइ कंवर पेर उघण खे छॾे ॾिना ऐं मरण घड़ीअ ताईं उघण बिना आला ई पेर जुतीअ में विझंदा। संदेश ॾिसो हिन में केतिरो संदेश लिखियल आहे। मोड़े कयो मूं मेण पहाड़नि जहिड़ो पाण, सजण तो साण ओड़े आयुसि आजिज़ी। चौथे बाब जो उनवान आहे भक्ति मार्ग। हिन बाब में लेखक ॿुधाए थो त कंवर खे गुरुनि वटां भक्ति करण जो कहिड़ो ज्ञान ऐं कहिड़ी युक्ति मिली आहे। हिन बाब में भक्ति जा मूल सिद्धांत थोरे में ॿुधाया विया आहिनि। मसलन हक़ मिलियो ई हिकिड़ो, वाई पी ममुल, वासुदेव सर्वम जगत, या अदृष्ट मां दृष्ट जो प्रगट थियणु। जीअं बसर में तह अंदर तह, तीअं मनुष्य में कोश अंदर कोश थियनि था पिया। जीव में सदाई तब्दील थींदी रहे थी पई। जीव जे विकास लाइ ज्ञान भक्ति कर्म जो मेलाप खपे। विञाए वजूद खे पाण पासे थिए। मोहबत आहे धणीअ जी अमानत, मोहबत द्वारा ई पाण विसारे फिरी लहंदे। पंजे बाब जो उनवान आहे वचन पालना। हिन बाब में हेठें बैत जी मदद सां लेखक प्राण जाए पर वचन न जाई जे महात्म जो बयान कयो आहे। लेखक मिसाल ॾेई इहो मार्ग ॾेखारियो आहे त कंवर में इहा ख़सलत नंढपुण खां ई सरसेरे अंदाज़ में मौजूद हुई। आशिक़ सभु मञे आज्ञा अजीबन जी। ध्यानु ॾिजो, आशिक़ सभु मञे आज्ञा अजीबन जी। सामी रहे सिक में वचन की न भञे, तोड़े सिर वञे पेर न विझे पोइ ते। तोड़े सिर वञे पर पेर न विझे पोइ ते। छह बाब जो उनवान आहे नम्रता। लेखक इन बाब में कंवर जी निवड़त, नियठाई, निमाणाई जा अनेक मिसाल ॾिना आहिनि। हिननि जे हमराह जा अनेक मिसाल ॾिना आहिनि। तीर्थ बसंत लिखे थो त कंवर सदाई पाण खे दासनि जो दास सॾाईंदो हो। कंवर ते गुरबाणी खां सूफ़ी तालीम जो नंढपण में ई गहरो असरु हूंदो हुयो, जंहिंमें भगत जे विच में थोरे अकेले सिर सदाई हथ ॿधी नमस्कार कंदो हो। ॿियनि खां अॻु ई पाण अॻिले जे पेरनि ते हथ रखी छॾींदो हो ऐं सत्कार कंदो हो। न चाहींदो हो त को बि खेसि पेरे पवे। ॿ मिसटूं चवां थो, ध्यानु ॾिजो। सबको निवे आपको, सबको निवे आपको, पर को निवे न कोय। धर तराजू तौलिए, निवे सो गौरा होए। जेतिरो निवंदासीं ओतिरो गौरा थींदासीं। सते बाब जो सिरो आहे किर्तकार। हिन बाब में लेखक कंवर जे किर्त खे सुहिणे नमूने बयान कयो आहे। तीर्थ बसंत लिखे थो त कंवर विरक्त भाव जी वृत्ति हूंदे बि अबाणो धंधो करे गुज़रान कंदो हो। भले भलाईअ में दान बिले ॾिनल धन पंहिंजे कुटुंब बिले कतब बि न आणींदो हो। इहा ॻाल्हि वाज़े करण जहिड़ी आहे। इहो गुण पंहिंजे गुरु सतराम दास साहब वटां पिरायो हुआईं। हू पंहिंजी कमाईअ ते ईमानदारीअ सां अमल कंदो हो। अठे बाब जो सिरो आहे जीवन सिख्या।
हिन बाब में लेखक कंवर राम जे सॼे जीवन जे आधार ते जीवन सिख्या सिखण जो मार्ग ॾेखारियो आहे। कंवर जे जीवन खे सादो ऐं वीचारनि खे ऊंच कोट जो ॿुधायो आहे। कंवर जे जीवन जी हर घटना असांखे सिख्या ॾिए थी। कंवर समदृष्टि अंडरलाइन कजो, कंवर जी समदृष्टि जो मिसाल आला दर्जे जो आहे। सभिनी खे पंहिंजे जहिड़ो सम्झणु, प्यार करणु ख़ासि ख़ासियत हुई। हू मनसा वाचा कर्मणा, हू मनसा वाचा कर्मणा हिकु जहिड़ो हो। कबीर हम सब ते बुरे, कबीर हम सब ते बुरे, हम तज भलो सब कोय। जिन ऐसा कर मान्या, जिन ऐसा कर मान्या, मीत हमारा सोए। भावना ॾिसो केॾी अद्भुत भावना आहे। कंवर पंहिंजे सिर नम्रता, क्षमा, दीनता ऐं सादगीअ जी मूर्त हूंदो हो ऐं ॿियनि खे अहिड़ो ई उपदेश कंदो हो। चवंदो हो, कंहिंखे घटि न ॼाण, कंहिंखे घटि न ॼाण जो भाए भलो पंहिंजो, कंहिंखे घटि न ॼाण जे भाए भलो पंहिंजो। मिली साध संगत सां पंहिंजो पाण सुञाण, छो थिए हैरान? प्रश्न करे थो, सवाल पुछे थो, छो थिए हैरान? दुनिया संदे रुंज ते। साईं तीर्थ बसंत साहिब जे लिखियल ऐं मोहनलाल शर्मा साहब पारां देवनागरी सिंधी अखर में उल्थो कयल हिन किताब कंवर खे जाचींदे बाब 6, 7 ऐं 8 इन खे ध्यान सां पढ़ंदे अॼोके सेमिनार जे मौज़ू हीणनि जो हमराह कंवर बाबति अनेक सिफ़तूं पेश कयूं वयूं आहिनि। सिर्फ़ु हिकु सिफ़त तव्हांखे पेश कंदुसि, हालांकि 2 खणी आयोसि। हिकु सिफ़त तव्हांजे साम्हूं रखणु चाहियां थो पियो। कंवर कुर्बाइतो हो, हीणनि जो हमराह हो, तंहिंमें रती मात्र शक कोन्हे। कंवर वटि सदाईं लूलनि, लंगड़नि, पिघलनि, कंदनि, मंडनि जो अटालो रहंदो हो, जिन जो पालन पोषण पंहिंजे हणा हू पाण कंदो हुयो। हिकिड़ो मिसाल ॾिसो कि कीअं हू ईअं हीणनि जो हमराह साबित थिए थो। हिकु दफ़े हिकु नाओ बाब आहे, लोकगीत ते ॿधल आहे। लेखक ॿुधाए थो त संत कंवर राम भक्ति भावना लाइ लोकगीतनि खे तमामु घणो महत्व ॾींदो हो। कंवर हो सचो हरि भगत, जंहिं करे जिते बि सॾु थींदो होसि त धणीअ जी महिमा जा गीत ॻाईंदो हो। कंवर जिते भगत विझंदो हो त माण्हुनि जा हशाम अची कठा थींदा हुआ। कंवर जी लोली, प्रभाती, गुरबाणी श्रद्धा ऐं प्रेम सां ॻाईंदो हो। सुर आसा में ॻाईंदो हो त राम सुमिर प्रभात मेरे मना, राम सुमिर प्रभात मेरे मना, राम सुमिर राम सुमिर। ही ॾाढी मशहूरु उन्हनि जी इहा सुर आशा में लिखियलु आहे। ऐं 10 बाब जो सिरो आहे कलम ताज़ो। ही बाब ॾाढो इम्पोर्टेंट आहे। मां महिरबानी तव्हां सभिनी खे निमाणी वेनती कंदुसि त आहे हिन बाब जे शुरू में लेखक कंवर जे HMD रिकॉर्ड बाबति ॼाण ॾियणु चाहे थो, पर अॻिते हली फिलॉसफी जे नुक़्तनि जो बयानु करणु लॻे थो ऐं वरी इहो चई विच में बंदि थो करे त किताब जे ॿियनि बाबनि में हिन जो बयानु करे चुको आहियां। 11 बाब जो उनवान आहे देवस्थान प्रस्थान। हिन बाब जी शुरूआति लेखक हिन बैत सां कई आहे, अॻु पोइ मरां मर मरां मार्ग में, अॻु पोइ मरां मर मरां मार्ग में, मथे पोइ प्रिया खून मुंहिंजो जेॾियूं, सख़्ती शहादत जो नसूरो ई नाज़, के रिंद परूड़े राज़, हिन कज़िए कंवर जो। हिन बाब में तीर्थ बसंत बम्बई परगणे खां सिंध अलॻि थियणु पुॼाणा। हाणे कुझु तारीख़ी ॻाल्हियूं आहिनि, हिन में ध्यानु ॾिजो जिनखे तारीख़ में रुचि आहे, जिन जो इंट्रस्ट आहे। हिन बाब में तीर्थ बसंत बम्बई परगणे खां सिंध अलॻि थियणु पुॼाणा, सिंधी वायुमंडल में पैदा थियल सियासी मीरपुर माथेले जे भर में भरचूंडी नाले ॻोठ जे पीर संत कंवर जो खून करण जो फ़ैसिलो वरितो ऐं जॾहिं भगत साहिब खे इहा ॻाल्हि ॿुधाई वई त चयाऊं, संत वृत्ति ॾिसो न, त चयाऊं अबा हयाती अल्लाह जी अमानत आहे, जॾहिं वणेसि तॾहिं वठे, जॾहिं वणेसि तॾहिं वठे, आउं छो अहिड़ी चिंता करियां। अंडरलाइन कयां थो हिन ॻाल्हि खे। आख़िर में पीर जे मुरीदनि 1 नवंबर 1939 जे ॾींहुं असांजे हिन संत पुरुष जी रुक स्टेशन ते हिन महात्मा खे गोलियूं हणी शहीद करे छॾियो। हिन दर्दनाक घटना जो सॼे सिंध ते ज़बरदस्त असरु थियो। तीर्थ बसंत हिन घटना ते लिखियो आहे त ही कंवर जो खून कोन हो। असां सभु सिंधी हिते अॼोके दौर में 2026-25 में वेठा आहियूं, ध्यान सां हिन ॻाल्हि खे ॿुधूं ऐं सोचूं
कॾहिं लिखे थो पियो, केतिरा साल अॻु। त ही कमर जो खून कोन हो, पर इंसानियत जो खून हो, शराफत जो खून हो, सदाकत जो खून हो, हक़ परस्तीअ जो खून हो। इन ई बाब में तीर्थ बसंत पंहिंजो दर्द बयान कंदे लिखे थो त सिंधी हिंदुनि जे क़िस्मत में जेके कारा वर्क वरिया आहिनि, तिन जे बयान करण जी हिते गुंजाइश न आहे। रोके थो पाण खे उहो लेखक, हिते गुंजाइश न आहे। न कि सिंध जे आईंदा बाबति पेशन गोई करण ई वाजिब थींदी, पाण खे अञा चेताए थो पियो, सचेत करे थो पियो। फ़क़ति एतिरो इशारो बस कयां थो या बस आहे त उन्हीअ शोकांत जी अंत यात्रा आईंदह जे अणॾिठल वर्कनि में समायल आहे। ॾाढी वॾी सिट आहे इहा। आईंदह जे अणॾिठल वर्कनि में उन घटना जो असर, तव्हांखे तारीख़ में जेके रुचि रखनि था पिया, उनजो असर समायल आहे। तव्हां इहो ज़रूरु ॾिसी वठिजो। जा ज़रूरु कंहिं ॾींहुं निकिरी निर्वार थींदी। इहा सिट हुन पाण लेखक पाण लिखी आहे। सत्यमेव जयते कंवर जिंदाबाद। हिते हू पंहिंजो हिन चैप्टर खे हू पूरो करे थो। आख़िर में कुझु 50 सिटूं। साहित्य जा अदब कंहिं बि क़ौम या जातीअ जी सभ्यता, संस्कृति, वीचार, विकास ऐं तरक़ीअ जो आईनो थींदा आहिनि। सन 1947 खां पोइ भारत में गुज़रियल 78 सालनि में सिंधी साहित्य जो जेको बि विकास थियो आहे, उन्हीअ में घणो करे कहाणियूं, किसा, कविताऊं, नावेल गीत सॼा विया आहिनि। उन्हीअ जे भेट में किन ॿियनि शाख़ुनि ते घटि कमु थियो आहे। मुंहिंजो इशारो हिते जीवन चरित्र या सवाना उमिरी तरफ़ आहे। जीवन चरित्र जी शाख में वरी संतनि खे त तमामु घटि सुफ़ा नसीब थिया आहिनि। जेतोणीकि साहित्य में जीवन चरित्र खे ख़ासि जॻह आहे, सो इन करे जो उते हक़ीक़तुनि ते उहे ॿधल आहिनि। महापुरुषनि जो जीवन त रोशन मुनारे जियां थींदो आहे, जेको समाज जे हर हिकु तबके खे मार्ग ॾेखारींदो आहे, ढंग ॾेखारींदो आहे। सचो हक़ीक़त में भगत कंवर महापुरुष हो, रोशन मुनारो हो, सादगी जो पुतलो हो, त्याग जो आला मिसाल हो, परोपकार जी भरपूर भंडार हो, धर्म ऐं भक्ति जो पूज्य पुरुष हो, सिंधियत जी सूंह हो, शहीद हो। पर कंवर ते अॼु ॾींहं ताईं जेके बि किताब शाया थिया आहिनि, से मुंहिंजी नज़र में अधूराणा। छो अधूराणा आहिनि? छो त संतनि जे जीवन जी समूरी ओख डोख, उहा तकतोर, कार्ज, भक्ति, इखलाकी, जेके भी अदब के क्षेत्र में रुचि वठन था पिया, ये 2-3 सिटूं ध्यान सां ॿुधी सघनि था। इन में मौज़ू आहिनि, इन में विषय आहिनि, अॻियां कमु करण जी हिकिड़ी दृष्टि आहे। छो त संतनि जे जीवन जी समूरी ओख डोख, कार्य, भक्ति, इखलाकी सिख्या, फिलॉसफी, जीवन दर्शन, माण्हुनि जा संस्मरण, यादगिरियूं, शिष्य परंपरा, भारतीय संत परंपरा में सिंधी संतनि जो स्थान, उन्हनि जे हयात हुजण वक़्तु सिंध जी समूरी मुल्की हालतूं, उन्हनि जा ॻायल गीत, राग, उपदेश जहिड़ा अनेक विषय आहिनि जिन ते विस्तार सां कमु करण जी ज़रूरत आहे, जाखोड़ करण जी ज़रूरत आहे। हिकु वॾे में वॾो ग्रंथ छपाइण जी ज़रूरत आहे। इहो ग्रंथ न सिर्फ़ु सिंधीअ में पर भारत जी सभिनी ॿोलियुनि में ऐं अंग्रेज़ी में छपाइण जी ज़रूरत आहे, त जीअं भारत जे वासियुनि खे सिंधियुनि जे आला स्वभाव, कमनि, संतनि बाबति ॼाण पवे। जेकॾहिं को हिंदी, मैथिली, मणिपुरी, अवधी, भोजपुरी, बंगाली, उड़िया, गुजराती, मराठी, कश्मीरी, डोगरी, तमिल, तेलुगु में ॿियनि ॿोलियुनि में कंवर खे पढ़णु चाहे, त छो न हुन भाउ खे, हुन भेण खे संदसि मादरी ज़बान में ई मवाद ॾिजे। मां सवाल कयां थो, छो न ॾिजे? उन्हनि खे ज़रूरु ॾिजे। अॼोके हिन सेमिनार में पेश कयल अदबी मवाद खे अदी वीना शिंगी ऐं भाउ रमेश लाल खे हीणनि जो हमराह कंवर जे उन्मान हेठि किताब शाया करण वास्ते शख़्सी तौर वेनती कयां थो त इहा वेनती क़बूल कंदा। अॼु बसि एतिरो ई, वरी ॿियो कुझु ॻाल्हाईंदासीं। सदाईं गॾु, महिरबानी। अवां सभिनी जा लख थोरा लख